नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां सुल्तानपुर का ख़बर ॾिना। सुल्तानपुर भरिसां कोट जीअंद नाले जो वासी 30 वरहनि जो नौजवान गुलाम मुर्तज़ा नाले जो पुटु फ़कीर अब्दुल अज़ीज़ नाले जो गुज़िरियल हिकु हफ़्ते खां पुरअसर नमूने गुम थी वियो आहे, जंहिं सबबि संदसि वारिस सख़्तु परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। जॾहिं त नौजवान जो को बि ॾस पतो न पवण सबबि नौजवान जी औलाद ऐं घर वारा बेहाल बणिजी विया आहिनि, जंहिंखे बार बार बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। इन सिलसिले में नौजवान जे वारिसनि मीडिया खे ॿुधायो त असांजी कंहिं सां बि का दुश्मनी न आहे। मुर्तज़ा घरां ॻोठ भरिसां ज़मीन ते फसल घुमण लाइ निकितो हो, जेको वापसी न मोटियो आहे। हिननि ॿुधायो त नौजवान मुर्तज़ा जी गुमशुदगी जी NC सुल्तानपुर थाणे ते दाख़िल कराई आहे। नौजवान जे वारिसनि पुलिस जे आला इख़्तियारनि ऐं ॿियनि खे अपील कई आहे त गुम थियल नौजवान जी ॻोल्हा में मदद कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।